अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। क़िस्त 46 बाब 5। नसे वोण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारियूं हींअड़ो मुंहुं लूण थिए। शाह। गुज़िरियल सिफ़नि में ज़िक्र कयल कनि बुज़ुर्गनि खां अलावा बि केतिरा मशाइर मुशाइरे में मौजूदु हुआ, लेकिन साल थी विया, अॼु किथे था सभई नाला यादि अचनि। ख़बर न आहे हाणे टाउन हाल जी सूरत हाल अलाए कहिड़ी आहे। उन ज़माने में डिघी मेज़ विच में पियल हूंदी हुई ऐं उन जे चौधारी कुर्सियूं ऐं कुर्सियुनि पुठियां कुर्सियूं, अहिड़ीअ तरह सॼो हाल माण्हुनि सां टिमटार। मुशाइरे में पहिरियों पैगाम पढ़िया विया, पोइ टपाल में मोकिलियल ग़ज़ल ॿुधाया विया, उन खां पोइ आयो मक़ामी शाइरनि जो वारो। महिमाननि खे पोइते रखियो वियो। उहो ई मुशाइरे जो दस्तूर हो ऐं उन ते ई अमल कयो वियो। जॾहिं महिमाननि जो वक़्तु आयो तॾहिं पंहिंजे वारे ते हज़रत न्याज़ साहिबु लाड़काणी बि उथियो। अॼु सूट में हो ऐं तुर्की टोपी बि उहा जेका राखवी हुयसि, यानी ख़ासि मौक़नि ते इस्तेमालु करण लाइ रखियल शइ। पंहिंजे ख़ासि दस्तूर मुताबिक़ पहिरियों खंकर, पोइ सभई खीसा ॻोल्हे आख़िर हिक मां काग़ज़ कढणु ऐं इन खे अखियुनि ते रखी मुशाइरे ते हेॾे होॾे नज़र फेराइणु ऐं वरी हिकु खंकर करे काग़ज़ खे मथां खां वठी हेठि ताईं उछातरे अंदाज़ में ॾिसणु। उनखां पोइ सदर साहिब ॾांहुं झुकी खांसि इजाज़त तलब करणु। कंहिं कोन थे ॼातो त का क़यामत बर्पा थियण वारी आहे, को तूफ़ान खड़ो थियण वारो आहे ऐं को अहिड़ो ज़िलज़िलो अचण वारो आहे जंहिंमें हाल जी सॼी काइनात हेठि मथे पई थींदी, ज़ेरो ज़बर पई थींदी। सभई मुतमइन हुआ त ज़रूरु को इश्किया ग़ज़ल पढ़ंदो। ज़ुल्फ़नि जा पिटणा ऐं फिराक जा रोअणा, जफ़ाउनि जूं ॻाल्हियूं ऐं माशूक़ जे मुज़ालिमनि जा दास्तान बयानु कयल हूंदा। कंहिं कोन थे ॼातो त सभिनी जा वार खड़ा थी वेंदा, सभिनी जे बुत मां सीसराटियूं निकिरी वेंदियूं ऐं सभिनी जे अखियुनि मां बे अख़्तियार लुड़क किरी वञी संदनि झोलियुनि में पवंदा। फ़ारसीअ में कुल्सीअ जी मशहूरु नात आहे, जंहिं ते फ़ारसी ऐं उर्दूअ जे केतिरनि ई शाइरनि मखमस चया आहिनि। उहा नात एॾी मक़बूल आहे जेतिरो बुसेरीअ जो कसीदो बुरदो या काब बे ज़हीर जो कसीदो बांत साद। उहा नात ॾाढी जज़्बे ऐं जोश मां चई वई आहे ऐं जन शाइरनि उन ते मखमस चया आहिनि, उन्हनि बि नह चोटीअ जो ज़ोर लाथो आहे। अॼु न्याज़ बि उन ते मखमस ठाहे आयो। मखमस छा हो? ॼण हैजान पइजी वियो। पहिरें बंदि पढ़ण सां ई सब्र ऐं सुकून जा बंद टुटी पिया। हाल जी हवा ई बदिलजी वई, रंग ई और थी वियो। ॼण गहरीअ निंड मां माण्हुनि खे कंहिं धूंधाड़े उथारे खड़ो कयो। पाण जो अंदाज़ हूअं बि मरहूम जो सभिनी खां निरालो हो, लेकिन हाणे त नमूनो ई और अख़्तियार कयो आई। ॾाढो जानदार ऐं जज़्बो आणींदड़ लफ़्ज़ लफ़्ज़ ऐं अखर अखर में साह विझी छॾियईं। हिकु हिकु तरकीब, हिकु हिकु मुहावरे, हिकु हिकु बंदिश खे चॿे चिथे अहिड़ीअ तरह बयानु कयईं जो माण्हूअ जी लोहे लोहे कांढारजी वई। हिकु हिकु बंद ते हंगामो मची वियो। हिकु हिकु बंद हर हर पढ़िबो थी वियो। सिंधी त हींअर यादि कान अथमि, लेकिन फ़ारसीअ जा मिसरा इजे ही आहिनि जन खे मखमस कयो वियो। मरहबा सैयद मक्की मदनी अल अरबी, दिलो जान यादे फ़िदायत चे अजीब खुश लकबी, मन बेदिल ब जमाल तू अजब हैरानम, अल्लाह अल्लाह चे जमालस्त बदीने बोअल अजबी, चश्मे रहमत ब कुशा सोई मन अंदाज नज़र, ए कुरेशी लकब व हाशमी व मुतलबी, निस्बती नीस्त बजाते तू बनी आदम रा, बरतर अज़े आदम व आलम तू चे आली नसबी, माहमा तशना लबा नीमो तोई आबे हयात, रहम फरमा के जे हदे में गुजरद तशना लबी, निस्बते खुद बसंगते करदम व बस मुनफलम, जानकाए निस्बते बसंगे कोई तो शुद्ध बेअदबी, आसियानी मुझे माँ नेकिए ऐमाले मपरस मवी मा रवि शफाते मकन अज बेसबबी, सयदी अंत हबीबी वो तैयबे कलबी,
आमादा सोई तू कुदसी पई दरमाने तलवे। हीअ नाते कुदसी मुशहदीअ जे नाले ते मशहूरु आहे, लेकिन दर हक़ीक़त उहा कुदसी दहलवीअ जी चयल आहे। ॾिसो मुआरिफ़ डिसंबर 1976 ईस्वी, हदीसे कुदसी ऐं सहीफ़ा कुदसी जे नाले सां ॿ मजमूआ छपियल आहिनि, जिन में 119 उर्दू, फ़ारसी ऐं अरबी शाइरनि जूं तज़मीनूं शामिल आहिनि। ॿियो बंदि जॾहिं ख़तमु थियो, उन वक़्तु असांजा बुज़ुर्ग जेके हिन वक़्त ताईं ॾाढे वक़ार ऐं तमकनत सां वेठा हुआ ऐं दिलि ई दिलि में सलवात सगोरी वेठे पढ़ियाऊं, पाण झले न सघिया। हबीब जी तारीफ़, मिठे मुरसल जी वाखाण, प्यारे पैगंबर जी साराह, मदीने जे मीर जो मज़कूर, कंहिंजी दिलि पथर हुई, केरु दिलि झले सघंदो। अखियुनि मां ॻोढ़ा, ज़ुबान ते सलवात, हिकु हैजान बर्पा थी वियो। एॾो तूफ़ान मची वियो जो माण्हू दरियूं ऐं दर भञी ज़ोरीअ अंदरि घिड़ी पिया, ॻाहट लॻी विया। सॼो इंतिज़ाम ऐं मुशाइरे जी सारी तनज़ीम दरहम बरहम थी वई। ख़ुदि शाइर जो पंहिंजो आलम बि अजीब थी वियो हो। आवाज़ गलोगीर, गलनि ते ॻोढ़ा, हिकु मिसरे पढ़ण खां पोइ रिकत में यकसाईअ पढ़ी कोन थे सघियो। वॾा वक़फ़ा विझी पढ़णु लॻो, दिलि झले, सामत में अची ॻोढ़नि खे पी वर वर कयूं थे बंदि पढ़ियाई। मथस बि हिकु नशो चढ़ी वियो, संदसि रूह खे बि ॼण राहत थिए रसी, लज़त ऐं सुरूर थे आयुसि। शाइर अहिड़े आलम में वञी रसियो हो जिते हिन खे सामाइन जी परवाह कान रही हुई। ॼण पाण लाइ थे पढ़ियाई, उन मां पाण ई मज़ो थे माणियाई, पंहिंजी तसनीफ़ मां पाण थे हिज़ हासिलु कयाई। इहो उहो वक़्तु थिए थो जॾहिं शाइर सॼी काइनात समेटे पाण में जज़ब करे छॾे थो ऐं पंहिंजे वजूद खां ॿाहिरि का बि शइ मौजूदु नथो सम्झे। मां पंहिंजे हयातीअ में उन खां पोइ हिंदुस्तान जा सभई वॾा वॾा मुशाइरा ॾिठा, लेकिन अहिड़ो रंग रचियल किथे कोन ॾिठो। नाराए तकबीर, अल्लाह अकबर। टाउन हॉल सॼो मथे ते खणी ॾिनऊं। सखर जे वीचारनि अणपढ़ियलनि खे कहिड़ी ख़बर त हीउ इस्लामी जलसो न आहे, हीउ न सखर जी अंजुमन इस्लाम जो जलसो आहे, न अंजुमनी इस्लाम जी मीटिंग, न कंहिं ख़िलाफ़ती लीडर जी तकरीर आहे, न कंहिं सियासी रहनुमा जी स्पीच। लेकिन हू ग़रीब छा कनि, हू त उन ते हिरियल हुआ। हिननि खां त हमेशह उहे ई नारा हणाया वेंदा हुआ। हर जलसे में उन्हनि खे अहिड़नि ई नारनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। हिननि खे आदत पइजी वई हुई। मुशाइरे ऐं जलसे जे फ़र्क़ सां कहिड़ो कमु, शाइर ऐं मुक़रर जे तफ़ावत सां संदन वास्तो कहिड़ो। हिननि त उहो ई सम्झो त जलसे खे गरम रखिणो आहे, माण्हुनि जे अखियुनि मां निंड जो ग़लबो विञाइणो आहे ऐं उहे नारा हणाए मुक़रर जी इज़त अफ़ज़ाई करणी आहे। सदको अञा संदसि नाले तां असां वटि अलाह जे नाले जो इस्तेमालु फ़क़ति इहो वञी रहियो आहे। ज़िंदाबाद जो उन ई ज़माने में अञा नालो निशान कोन हो। उहो अलाह अकबर जो नारो बि ख़िलाफ़त कमेटीअ ठहण खां पोइ सिंध में आयो, जॾहिं तकरीरुनि जे बहाने सां ग़ैर सिंधी लीडरनि खे सरहद स्टेशन खां ओर ते टपण जो मौक़ो मिलियो। सखर में गरम गोदीअ जे पंजाबियुनि, बैराज जे ग़ैर सिंधी खुलासनि ऐं शहर जे चिन्योटी चिरम फरोशनि उन ई नारे हण जा मौक़िया, महल ऐं मक़ाम सम्झाया। वरना असां माण्हू मारू अहिड़नि पापनि मां छा ॼाणूं। असांखे कहिड़ी ख़बर त अलाह साईंअ खे उन्हनि कमनि में बि आसानीअ सां बिला कंहिं हया ऐं हिजाब जे इस्तेमालु करे सघिजे थो। क़ौमी वर्कर जलसनि जे मामले में ॾाढा मुश्ताक हूंदा हुआ। अबोज मुस्लमान अची गॾु थींदा, मौज़नि खे स्टेज ते विहारियो वेंदो, बाक़ी अवाम हेठि ज़मीन ते। जलसे जे अंदरि मुख़्तलिफ़ जायुनि ते वर्कर वेठल हूंदा, लीडर तकरीर कई ऐं हिकु कुंड खां आवाज़ु ईंदो, नाराए तकबीर। मुख़्तलिफ़ जायुनि ते विहारियल वर्कर कंदा अल्लाह अकबर, उन्हनि खे ॾिसी अवाम बि कंदो अल्लाह अकबर। वॾी लांढ ऐं लय सां तकरीर शुरू थींदी, वर्कर वेठा अवाम जी नब्ज़ जाचींदा। थोरी जज़्बात में सुस्ती आई, कदरे माण्हू थका या हिकु उथी घर ॾे हलियो, बसि यकदमि थी वेंदो नाराए तकबीर। हाणे अवाम बि हिरियल हूंदो, तंहिं करे वर्करनि सां हम आवाज़ थी फ़ौरन कंदो अल्लाह अकबर। जलसे में वरी हिकु बार गर्मी पैदा थी वेंदी। हज़ार को कक थिए, केतिरो बि को थकल हुजे या भले तकरीरुनि मां खेसि को मज़ो कोन अचे, लेकिन कंहिंखे बि ज़रूरत कान थींदी त अल्लाह अकबर जा नारा ॿुधी जलसे मां उथी ॿाहिरि वञे। मुक़रर जी इज़त अफ़ज़ाई मक़सूद हूंदी, हिंदूअ खे गार मिलंदी, सियासी मुखालफ़नि जो ज़िक्र ईंदो, बसि
ठक थी वेंदो, नाराए तकबीर, अल्लाह अकबर। जलसो जॾहिं ख़तमु थींदो तॾहिं बि लीडर खे नाराए तकबीर जे ज़रिए जलसे गाह खां ॿाहिरि आणींदा ऐं जुलूस कढी जलसे में आणो हूंदो उन वक़्तु बि उहो ई नारो हणंदा ईंदा। गरज त अलाह अकबर जो नारो ऐं चांहि जो हिकु पोणिया कोप असां वटि ॿिन्हिनि जी हैसियत हिकु थी वई, छाकाणि त थक लाहिणु, ओजागे क़ाइमु रखणु, बदन में चुस्ती ऐं जिस्म में हिरारत पैदा करण जूं ख़ासियतूं ॿिन्हिनि में हिकु जहिड़ियूं हुयूं। उहो नारो एसी ताईं अलबत्ता मुफ़ीद रहियो जेसीं उन में ज़िंदाबाद शरीक न थियो हो। 1937 ईस्वीअ खां पोइ जॾहिं उन जो ईजाद थियो ऐं उन सां पाइंदाबाद में मिलायो वियो तॾहिं अलबत्ता जेके सिफ़र रवी मिज़ाज हुआ तन लाइ उहो मुरकब सख़्तु मुज़र साबित थियो। असांखे अञा यादि हूंदो मुस्लमाननि जी 75,000 ज़ालुनि जो खॼी वञी सिखनि जे हेठां पवणु। असांखे अॼु बि यादि हूंदो 20 लखनि मुस्लमाननि जो बिना मुक़ाबले कई शहीद थियणु, दिल्लीअ जे आम कोस ऐं पुराणे किले जे इतमा खे बि असां कोन विसारियो हूंदो। हिंदुस्तानी मुस्लमाननि जो फ़रार बि अञा काल जो दास्तान आहे। हैदराबाद पुलिस एक्शन या जूनागढ़ जे झरोक में झांइ पवणु दिलियुनि ते अॼु बि नक्श आहे। मुइनुद्दीन अजमेरीअ खां वठी ख़्वाजा बाक़ी बिल्ला ऐं हज़रत महबूब इलाहीअ ताईं सां तालुक़ टुटी वञण बि अञा ताज़ी ॻाल्हि आहे। लाल किले खां वठी फतेहपुर सिकरीअ ताईं, जामे मस्जिद दिल्लीअ खां वठी बनारस जे आलमगिरी मस्जिद ताईं, हुमायूं जे मक़बरे खां वठी ताजमहल ताईं, अलीगढ़ खां वठी देवबंद ताईं ऐं नदवी खां वठी दारुल मुसन्निफ़ीन ताईं जेके असां विरसा विञाया उन्हनि जा दाग़ बि अञा ताज़ा आहिनि। उन्हनि सभिनी हादिसनि जा अज्ज़ाए तरकीबी उहे ई 3 नारा आहिनि, नाराए तकबीर, अल्लाह अकबर, ज़िंदाबाद, पाइंदाबाद। उहे नारा सियासी जलसनि ऐं जुलूसनि जी ज़ीनत हुआ। इस्लामी जश्न जो जोश ऐं जज़्बे जाॻाइण लाइ ॿुधंदड़नि खे ताज़ा दम रखण कारणि वाइज़ी मौलवियुनि सलवात जो नुस्ख़ो ईजादु कयो हो। ॾिसंदा त जलसे में माठाई अचणु लॻी आहे, माण्हू थका आहिनि ऐं ॿुधंदड़नि जी दिलचस्पी घटिजणु लॻी आहे त वाइज़ हिकदमि पंहिंजे वाइज़ खे फुल स्टॉप ॾेई वाको कंदो। पढ़ो मुस्लमान ॿाहिरो मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलवात सगोरी। अदा भाइरो मदीने वारे मुनसर ते दुरूद शरीफ़, हाय हाय, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद आलिहि व सहाबिहि वसल्लम। वरी पढ़ो अदा, ॾाढियां पढ़ो, हाय हाय, प्यारे पैगंबर ते सल्लल्लाहु अला हबीब सैयदना मौलाना मुहम्मद आलिहि व सहाबिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, जलसे में रौनक अची वेंदी, हर को ताज़ा दम थी वेंदो, हर कंहिं तां ओजागे जो असरु लही वेंदो ऐं हर को वरी वाइज़ ॾांहुं मुतवजो थी वेंदो। अहिड़ीअ रीति ॿुधंदड़ वीचारा सलवात सगोरी पढ़ंदे पढ़ंदे वाइज़नि जी यावा गोई, संदसि बेसरोपा ॻाल्हियूं, 77 हुरुनि जी हंज, सोन ग़िलमाननि जे झिरमिर, बेश्त जा दिलासा ऐं दोज़ख जा दड़का, माखियुनि जी लार, खीर जूं नहरूं ऐं शरबत जा तलाउ, क़िससुल अंबिया मां वरितल रिवायतूं, गुनाहनि जी गिरानी ऐं सवाब जी सस्ताई, कमज़ोर रिवायतूं ऐं मन घड़त हदीसूं ॿुधंदे ॿुधंदे सॼी राति अखियुनि में काटे छॾींदा। मुस्लमाननि खे जेको पंहिंजे नबीअ सां नीह आहे उन जो नाजाइज़ फ़ाइदो वठी वाइज़ अहिड़े नमूने पंहिंजा जलसा कामयाबु करे छॾींदा हुआ। हक़ीक़त में वाइज़ी मौलवी सलवात सगोरीअ खां सवाइ जलसे खे कामयाबु करण में माण्हुनि में तासुर पैदा करण लाइ ॿिया बि हथियार कतबु आणींदा हुआ। सलवात सगोरी बार बार पढ़ाए मुस्लमाननि जे दिलनि में रिक़त पैदा कंदा हुआ। उन खां पोइ वाइज़ कंदे पहिरियां ई पंहिंजो आवाज़ु गलोगीर कंदा, पोइ अखियुनि मां ॻोढ़ा वहाए अहिड़ीअ रीति वाइज़ जा 5-6 फ़िकिरा कढंदा ॼण रोंदे संदन ज़ुबान मां उहे कलमा पिया निकिरनि। सलवात सगोरीअ सबबि दिलनि में नरमी ऐं रिक़त त मौजूदु हूंदी, वेतर उहो ॾिसी मुस्लमाननि जूं दिलियूं भरिजी ईंदियूं ऐं उन ई मौक़े ते वाइज़ी मौलवी मौलाना रूम जो को शेर सुर सां पढ़ी चवंदो, ओ भाइरो, ओ मोमिनो, मौलाना फरमाए थो। बैत जी माना सोज़ ऐं सुर सां करे वेंदा ऐं उन खां पोइ ज़ोर सां उसा स्टेज ते हणी वाको करे लांढ मझां चवंदा, ओ अदा भाऊ, डिॼो उन ई ॾींहं खां ॿेली भउ करियो उन ई घड़ीअ खां, जॾहिं सवानेजे ते सिज हूंदो, जॾहिं क़यामत जो मैदान खड़ो थींदो। ओ प्यारा भाइरो, उन वक़्तु को कंहिंजो मददगार कोन थींदो।
पीउ पुट खां, पुट माउ खां जुदा थी वेंदो। अदा वेली मोमिन ख़ौफ़ रखी उन रोज़ खां। उहो चई पाण बि ओछिगारूं ॾेई रोअणु शुरू कंदो ऐं ॿुधंदड़नि जे कल्ब खे बि हिन तदरीजन अहिड़ो रक़ीक़ करे छॾियो हूंदो जो हू बि यकदमि रोअणु शुरू करे ॾींदा। जॾहिं जलसो उन कड़ीअ ते पहुचंदो उन वक़्तु वाइज़ी हर हिक क़िस्म जे गुनाह ऐं गुनाहगार जी सज़ा जज़ा जो नक्शो कढी ॾेखारींदो। हे भाइरो, हे मोमिन मुस्लमान, हे मुंहिंजा सजणो, उतर पासे खां जलसे में को नौजवान साम्हूं वेठो हूंदो त उन ॾे मुतवज थी चवंदो, ओ मुंहिंजा यारड़ा, ओ मुंहिंजा जवानड़ा, उतर खां। उघाड़नि मर्दनि ऐं औरतुनि जो हिकु टोलो ईंदो, गिचने पेरनि में ज़ंजीर हूंदनि। ओ मुंहिंजा भाइरो, ॿिन्हिनि जा मुंहं दांगीअ सां कारा थियल हूंदा। औरतूं मर्दनि जे कुलनि ते सवार हूंदियूं। मुंहिंजा दोस्त ख़्यालु ॾेई ॿुधो, कन खोले ॿुधो। हाय हाय, उते वाइज़ 2-3 दफ़ा तोबहूं भरे वठंदो। औरतुनि जे अंदाम मां पाणी वहंदो ईंदो, उहो सिधो मर्दनि जे वात में पियो वेंदो। ए मोमिन मुस्लमान, उहे उन पाणीअ खे चटींदा ईंदा। भाइरो, ख़बर अथव उहो गुरोह कहिड़नि गुनाहगारनि जो हूंदो। बेली यार नौजवाननि ते निगाह फेराईंदे तमामु वॾे आवाज़ सां उछल ॾेई चवंदो, बेली उहे ज़ानी हूंदा। उहो जॾहिं हिन दुनिया में ज़ना कई हूंदी, उहो बेली उन्हनि जो हिसाब किताब कोन थींदो। अधु रस्तनि ताईं मलाइक मोमिन मुस्लमान, ओ मदनी मीर जा उमतियो, उन्हनि खे दोज़ख ॾांहुं वठी वेंदा। उन जाइ ते पहुची वाइज़ीअ जो आवाज़ वरी गलोगर थी वेंदो। उन जाइ ते पहुची वाइज़ीअ जो आवाज़ वरी गलोगीर थी वेंदो। ॿुधो अथव मौलाना रूम छा थो फरमाए, अज़ना अंदरे जहां अफ़्तद फना, ओ अदा अज़ना अंदरे जहां ने अफ़्तद फना। बैत लांढ सां चई माना बि साॻीअ तरह सुर सां कंदो, पवंदी फना पवंदी फना पवंदी फना, मंझि जहान जे कना ज़ना जे। उहो कन ॾेई ॿुधो, कना ज़ना जे। उहो सॼो वाइज़ तमामु सोज़ वारे सुर सां थींदो जेको मोनोलाग मथे ॾिनो वियो आहे। उन जी हिकु हिकु सिट अहिड़ीअ रीति चई वेंदी ॼण मौलाना रूम जा मिसरा था पढ़जनि। जॾहिं ॿुधंदड़नि जे दिलनि ते गुनाहनि जी जज़ा ऐं सज़ा जो ख़ौफ़ ऐं हिरास पूरी तरह छांइजी वेंदो, उन वक़्तु वाइज़ी वरी पहलू बदिलाईंदो। भाइरो, पढ़ो सलवात सगोरी मिठे मीर मोहम्मद ते, अल्लाहुम्मा सल्ली अला अला। ख़बर अथव मुंहिंजा मोमिन भाइरो, हदीस कुदसीअ में आयल आहे, ओ भाउ कन ॾेई ॿुधो, हदीस कुदसीअ में जेको हिकु दफ़ो सलवात पढ़ंदो, ओ मोमिन जेको हिकु दफ़ो दुरूद सगोरो पढ़ंदो, कन खोले ॿुधो मुंहिंजा भाइरो, जेको हिकु दफ़ो सुहिणे नबीअ ते उहो सलवात सगोरी मोकिलींदो, उहो उन जा 70,000 गुनाह माफ़ थी वेंदा। ओ मुंहिंजा भाइरो, 70,000 गुनाह, हे दोस्त 70,000 गुनाह, 70,000 गुनाह। उते वरी सवाबनि जी एॾी सस्ताई ॾिसी सभिनी जे चहिरनि ते ताज़गी अची वेंदी। 2-3 दफ़ा ज़ोर सां दुरूद सगोरे जो विर्द कयो वेंदो। वाइज़ी अदा ओ ऐं दोस्तो जे अखर ते ज़ोर बि ॾींदो ऐं लांढ सां बि चवंदो। अलगरज़ ॿुधंदड़नि खे बीमो रजा में रखंदो, उमेद ऐं ख़ौफ़ जे आलम मां खेनि घुमाईंदो, कॾहिं रुआरींदो, कॾहिं ड्रेजारींदो, कॾहिं कॾहिं दोज़ख जी धड़कन ऐं गुनाहनि जे अज़ाबनि खे ॿुधी मायूसी ऐं ख़ौफ़ सबबु जेका मथनि उकताहट आयल हूंदी उनखे लतीफ़नि ऐं टोटकनि ज़रिए दूरि कंदो। आदीअ खां पोइ वञी पंहिंजे वाइज़ खे पूरो कंदो। वॾो वाइज़ी उहो लिखियो वेंदो जेको ज़्यादा रुआरे सघंदो, जंहिंजो आवाज़ु सुरीलो हूंदो, जंहिंखे घणा बैत यादि हूंदा, जंहिंजे अखियुनि में हर हर पाणी ईंदो, जंहिंजो हर हर आवाज़ु गलोगीर थींदो। बसि उन जी मक़बूलियत जी हद कान हूंदी, फतूहात बि उन ई खे घणी मिलंदी। पेशावर वाइज़ जे मईशत जो सॼो दारो मदार उन्हनि वाइज़नि ते हूंदो हो। वाइज़ करण बाद उन्हनि खे चंदो करे जेका रक़म ॾिनी वेंदी हुई उनखे संदसि इस्तिलाह ख़ासि में फतूहात चयो वेंदो हो। उनखां पोइ खेनि वाइज़ ख़तमु थियण बाद लुंगी पोती बि ॾिनी वेंदी हुई। हूअं त सॼो साल पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाइज़ कंदा हुआ, लेकिन रजबीअ जो महीनो वाइज़नि लाइ ख़ासि तरह मख़सूस हो। महीननि पांद अॻुवाट उन्हनि जे वाइज़नि खे
रिज़र्व कयो वेंदो हो, तारीख़ूं मुक़ररु कयूं वेंदियूं हुयूं ऐं 30 ई रातियूं जुदा जुदा हंधनि ते वाइज़ करे चङी चोखी फ़तवात जमो कंदा हुआ। कन वाइज़नि जा त ठहियल ग्राहक हूंदा हुआ, उन्हनि वटि को बि ॿियो वाइज़ी वञी न सघंदो हो। कॾहिं कॾहिं के मालदार वॾा जलसा कराईंदा हुआ त उन्हनि में सिंध जे मुख़्तलिफ़ वाइज़ी मौलवियुनि खे हिक जाइ ते बि गॾु कयो वेंदो हो। कन ख़ासि मौलवियुनि जी फ़तवात जो तादादु मुक़ररु थियल हूंदो हो, उन खां घटि क़बूल कोन कंदा, चाहे वाइज़ ॿुधण वारा केतिरा ई ग़रीब छो न हुजनि। उन्हनि वाइज़ी मौलवियुनि लाइ मज़हबी आलिम हुजण जो हरूभरू मज़हबी आलिम हुजण जी हरूभरू ज़रूरत कान थींदी हुई। उन्हनि लाइ हिकायतुल सलाहीन ऐं क़िससुल अंबिया जहिड़नि चंद किताबनि जो पढ़णु काफ़ी हो। मौलाना ॾे ख़बर ॻाल्हि न पुछ, असुल पुञ थी विया। नेठि 400 नक़द, 1 गऊं, 1 वहड़ी अण लॻल गऊं खे चवंदा हुआ। अखि भञी पंहिंजे हथ में मुंहिंजो हथु वठी उनखे ज़ोर ॾेई चवंदो, ॻाल्हि कजांइ न कंहिंसां। रंग जो सांवरो, कद जो मंधरो, भूर कारी ॾाढ़ी, सुथण हेठि, बुत ते चोलो, कुल्हे ते पोतड़ो रखियूं, सोटी पिशावरी बिलू रंग जी लुंगी हथ में लोॾींदो, टिकण कढियूं सुबुह जो सवेल रेल मां लही अची कुर्सीअ ते वेही, 2 टंगूं बि उन ते रखी चवंदो, झटि कर चांहि प्यार त ॻाल्हि ॿुधायां। पहिरियों ॿुधाए उस्ताद, बीह त ठरणु ठुरणु त ॾे। वरी अखि भञी हथ खे ज़ोर ॾेई चवंदो, माठि कर, असुल पुञ थी विया। काथऊं मौलाना? मीरपुर साकिरे मंझां। ख़ुदा जी मार पवई, एसी ताईं बि वञी पहुते? उहे त पंहिंजा बालिका आहिनि। हा 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 हा। ॾाढियां वठी टहकु ॾींदो। उहो हो मौलाना मौलवी मोहम्मद कमरदीन अल मारूफ़ बहज़रत वाइज़ुल इस्लाम साकुन मंगी शरीफ़, जेको सॼी सिंध जे कुंड कुड़छ में वाइज़ कंदो हो। मंगिन जो शहर तालके ॻढ़ीअ जे उन ई आख़िरी ओलाहे हिसे में आहे, जेको रते देरे तालके सां मिले थो। मुंहिंजे ॻोठ खां उतर तरफ़ तक़रीबन 5 मील खनि परे मंगी क़ौमो ते वेठल आहे, जंहिं करे उहो नालो पियो अथसि। उतां जो ज़मींदार फ़क़ीर मोहम्मद परियल मंगी वॾे धाके वारो ऐं सख़ी थी गुज़रियो आहे। महिमान नवाज़ीअ में संदसि सानी मुश्किल सां को मिलंदो, जेको अची ओताकी थींदो उनखे घरां मानी पाण खणी आणे ॾींदो, हथ धुआरींदो, पाणी ॾींदो ऐं नौकरनि वांगुरु बीह चाकरी ॾींदो। अॼु खां 30 वरे अॻु फ़ौत थियो। मां घणो ॾिठो। संदसि फर्ज़ंद फ़क़ीर मोहम्मद हसन मंगी मौजूदु आहे। साॻियूं पंहिंजे वालिद वारियूं ख़सलतूं, शराफ़त ऐं नेक नफ़्सीअ जी बथसि हद आहे। मौलाना पाण बि मंगी हो ऐं संदन माइट मौलाना जी सकूनत सबबि मंगिन जो ॻोठु मंगी शरीफ़ थी पियो। ॾूरां माण्हू जॾहिं मौलवी साहब ॾांहुं दावत मोकिलींदा हुआ त लिफ़ाफ़े ते मंगी शरीफ़ लिखंदा हुआ ऐं संदसि वाइज़नि जा प्रोग्राम अल वहीद में छपबा हुआ, जन खे पढ़ी माण्हुनि ते तमामु घणो असरु पवंदो हो ऐं संदसि मक़बूलियत ऐं अहमियत खे महसूसु करे हर को खेसि पाण वटि घुराए पियो वाइज़ कराईंदो हो। निहायत मिठो माण्हू, ख़ुशि ख़ुल्क़, ख़ुशि मिज़ाज, साफ़ गो, आलिमनि वारो ठलो मुखरज कोन, माण्हुनि वांगुरु माण्हू, संगत जो ॾाढो सचो, जंहिंसां दिलि हूंदसि उन सां चर्चो भोग मज़ाक मस्करी ठड़ो ठकाव सभु पियो थींदो। पछाड़ीअ जे ॾींहंनि में मौलाना नई शादी कई। जॾहिं मिलंदो हो चवंदो, ॻाल्हि न पुछो उस्ताद। अखि भञी हथ खे ज़ोर ॾेई जवान बणाए छॾियो अथाई, ॾाढी ख़िदमत थी करे। भला अॻी घर वारी परे मुंहुं करे खिली टहक ॾेई चवंदो, यार बसि त कर, नालो त न खण। जॾहिं गॾिबो तॾहिं चर्चो भोग भरजाए, दिलि जा सॼा अहवाल बि वेही ओरींदो। मौलाना ॾे ख़बर कन खे रुआरी बि, हींअर ज़ोरावर आहीं, ॾाढी ॻाल्हि थो करीं। ॼटनि खे रुआरबो न त छणंदा कीअं, तूं बि कुझु रुने। आवाज़ गिघो करे मुंहुं रोअण जहिड़ो बणाए वाइज़ जा 2-3 जुमिला सोज़ सां चई वेंदो ऐं उन खां पोइ वॾो टहक ॾेई चवंदो, पीर
कहिड़ियूं तो ॻाल्हियूं पुछी। मौलाना मुंहिंजे पाड़े जो हो, तंहिं करे हिक ॿिए सां तालुक़ु हो, लेकिन उन खां वधीक असांजी पाण में यारानी पिणु हुई। मौलाना अगरचे वाइज़नि खे पंहिंजो पेशो बणायो हुयो ऐं उन मां खेसि काफ़ी उपत बि हुई, लेकिन दर हक़ीक़त उन्हनि वाइज़नि जे ज़रिए दीन जी ख़िदमत बि ॾाढी कयाई। मुस्लमाननि खे सही दीन सम्झाइण जी कोशिशि कयाई, बिदतुनि, बदरस्मुनि, बदअक़ीदनि ऐं किननि आदतुनि खे रोकण लाइ वॾो जिहाद कयाई। अॼु खां 15 साल अॻु सिंध जे मुस्लमाननि में वाइज़ कराइण ऐं वाइज़नि ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो, ऐं कनि जाहिल मुलनि खे छॾे बाक़ी जन आलमनि उहे वाइज़ कया, उन्हनि दीन जी सची ऐं सही ख़िदमत ते कई। मसलन उन दौर में मौलाना कमरदीन सां 4-5 ॿिया बुज़ुर्ग बि सिंध अंदरि वाइज़ कंदा रहंदा हुआ, जहिड़ो को मौलाना मोहम्मद हाशिम रुकन वारो मरहूम, थुल्हो मतारो, कदावर, वणंदड़ चहिरो, सुहिणी सुवारी, मुखरज उन्हीअ खे बि कान। ख़िलाफ़त जे ज़माने में बुलबुलाने सिंध जे नाले सां नौजवान छोकिरनि जो हिकु टोलो ठाहियो हुयाईं, जेको सियासी जलसनि ख़्वाह दीनी वाइज़नि में खयो वठंदो हो। उहे बुलबुलाने सिंध ॾाढा सुहिणा ऐं सुठे आवाज़ वारा हूंदा हुआ। जॾहिं गॾिजी मौलूद शरीफ़ या क़ौमी तराना ॻाईंदा हुआ, तॾहिं जलसनि जी रौनक दोबाला थी वेंदी हुई। मौलाना मशहूरु थी वियो हो, कहिड़ो चे बुलबुलाने सिंध वारो। ॿियो हो मुंहिंजो मोहतरम दोस्त सुभानल सिंध, हज़रत अलहाज मौलाना मौलवी हकीम मोहम्मद अब्दुल करीम चिश्ती शिकारपुरी। अहिड़ो नरम ऐं नाज़ुक जहिड़ो गुलाब जो गुल, उथण वेहण, खाइण पीअण, रहण करण, चोड़ण मारण ऐं में हिकु अंदाज़ ऐं हिकु नज़ाकत ऐं हिकु अदा ख़िलाफ़त जे ज़माने में जेल बि काटियाई। केतिरनि अख़बारनि जो एडिटर बि रहियो ऐं मज़हबी उनवाननि ख़्वाह बुज़ुर्गाने दीन जी सवानियत ते केतिरा नंढा नंढा किताब बि संदसि कलम मां निकिता। पैगाम हफ़्तेवार पंहिंजी हुयसि, ख़ान बहादुर अल्लाह बख़्श शहीद खेसि आज़ाद अख़बार जो कराचीअ में एडिटर कयो। मज़मून त हज़ारे लिखिया हूंदा आहिनि, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में छपबा थिए रहिया। संदसि नसर में बि रंगीनी रही ऐं संदसि ज़ुबान में बि ख़ुदा वॾो तासीर ख़लकियो हो, जंहिं करे संदसि तक़रीर ख़्वाह मज़हबी वाइज़ माण्हुनि ते ॾाढो असरु कंदा हुआ। उन ई करे ई त कनि दोस्तनि खेसि सुभानल सिंध जो लक़ब ॾिनो। उहे 3 बुज़ुर्ग पाण में संगती हुआ, कॾहिं गॾु वाइज़ ते निकिरंदा हुआ, कॾहिं जुदा जुदा। उन्हनि टिनी आलम दीन जी मुस्लमाननि जी ऐं उन्हनि टिनी आलमनि दीन जी, मुस्लमाननि जी ऐं मज़हब जी सिंध अंदरि ॾाढी ख़िदमत कई। सभई मुस्लमान उन्हनि जो वाइज़ ॿुधी सही रस्ते ते आया। केतिरनि शहरनि मां सवी रस्मूं, ग़लति अक़ीदा कढी छॾियाऊं। पहिरियां 2 विसाल करे विया आहिनि, पोयूं बुज़ुर्ग ज़िंदा आहे, लेकिन ज़माने जो हाल ॾिसी ज़ुबान ते कुफल चाढ़ियूं वेठो आहे। ख़ुदा खेसि वॾी हयाती ॾिए। सिंध में पंहिंजी शख़्सियत जो वाहिद मिसाल आहे, संदसि जाइ को बि भरे कोन सघंदो। मौलवी चिश्ती हर हर ॼमी कोन सघंदा। आउं तारीख़ी कॉन्फ्रेंस में पिशार वियो हुउसि, मोटी आयुसि त मौलाना जो हेठियों ख़त रखियो हो। 18/3/1964 ईस्वी। साईं सलाम। मसाने में गुदूद आहे, पेशाब ऐं पाखाने में शिदत जी तंगी आहे। 2-3 साल तकलीफ़ में गुज़ारिया आहिनि। तमामु कमज़ोर थी पियो आहियां। सवें इलाज कयमि ऐं सुयूं हणायमि, त बि सिहत हासिलु न थी आहे। लाचार 19 मार्च सिविल अस्पताल शिकारपुर में दाख़िल थो थियां। 21 मार्च बरोज़ छंछरु सुबुह जो ऑपरेशन थो करायां। दुआ जी ज़रूरत आहे। दुआ कंदा रहंदा, दुआ खां न विसारींदा। हिन तरफ़ अचो त दीदार कराईंदा। ख़ासि तकलीफ़ वठी वॾे साईं ॾे सभु अहवाल जुदा लिखंदा। अब्दुल करीम चिश्ती। ऐं 1 अप्रैल ते जीअं कराचीअ पहुतुसि, तीअं हेठियों ख़त मौलाना लिखी रखियुमि। चौथों बुज़ुर्गो मौलाना अब्दुल करीम कुहाड़ो। हमेशह डंडो हथ में, जहिड़ो शोलो, जहिड़ी बाहि, जहिड़ो उल्लो। स्टेज ते आयो, बसि बिदअतुनि ते, दीन जे रस्ते तां उबतड़ हलंदड़नि ते, उन्हनि वॾेरनि ते जेके शानी शरीक न सम्झी नियाणियुनि जा संग विहारियो वेठा हुआ, नाला वठी वठी धूड़िया वसाईंदो। पहिरियों जोश में अची ॾाढियां ॾंडो स्टेज ते हणंदो, उन खां पोइ ख़ासि माण्हुनि जा नाला वठंदो, पोइ अची बीहंदो गारियुनि में। हिकु हंधा घिड़ंदो, ॿिए हंधा निकिरंदो। रख रिया कंहिंजो कोन,
तोड़े को पाण खे लाट सॾाए। सच जे अखर अखर सां गार शामिल हलंदी, जेकी दिलि में हूंदुसि सो बरमला जलसे में आम जे अॻियां वॾे वाके चई वञी मथे चढ़ंदो। उहो ई सबबु हो, उहा ई संदसि साफ़ गोई हुई, उहा ई संदसि बेडपाई हुई, जंहिं करे आम मुस्लमाननि खेसि मौलाना कुहाड़ो सॼियो ऐं उहो लक़ब अहिड़ो मशहूरु थियो जो माण्हुनि खां संदसि असली नालो ई विसरी वियो। अॼु बि मां वॾी जुस्तजूअ बाद संदसि नालो हथु कयो आहे। मौलवी कुहाड़ो ॿुधंदो त फलाणे ॻोठ में फलाणो माण्हू पंहिंजी न्याणी विहारियो वेठो आहे, फलाणो ज़मीनदार कुता धारे शिकार कंदो वते थो, फलाणे सेंधियूं विहारियूं आहिनि, फलाणे ॻोठ में आम बिदत शुरू आहे। बसि मौलवी कुहाड़ो न कंदो हमन तम, ॾंडो कुल्हे ते अला त्वार, माण्हू संदसि ॿुधी अची कठा थींदा, जलसो लॻी वेंदो ऐं मौलवी साहिब जो धूड़ियो शुरू थी वेंदो। सवनि माण्हुनि पंहिंजूं न्याणियूं मौलवी साहिब जे गारियुनि ततो उथारियूं। हज़ारनि माण्हुनि बिदतनि ऐं ख़िलाफ़ शरअ कमनि खां तौबा कई। मौलाना खे मान ॾिनो, लेकिन वाह जो मौलाना जो नालो वॼणो हो। भाया 20 साल थियसि जो फौत थियो। 1 अप्रैल 1964 ईस्वी साईं, अॼु पिशावर खां मोटी हिते पहुतो आहियां। ख़त रखियो हो, पढ़ी परेशानी थी, ख़ुदा ख़ैर कयो हूंदो, ऑपरेशन कामयाबु थी वियो हूंदो, महिरबानी करे वरंदड़ टपाल में लिखी मोकिलींदा। मां मुमकिन आहे त जल्द अचां। वसलाम, अव्हां जो हसामुद्दीन। ख़त शाम जो लिखी रखियुमि। सुबुह जो जीअं अख़बारूं आयूं त हज़रत मौलाना जी रिहलत जी ख़बर पई। ख़त रखियो रहियो। मौलाना त मोकिलाणी करे हलियो वियो। लंघे मुल्क मलीर जो विया परीअं ॾे पवार। सिंध में पंहिंजे निकाह ॿधी औरतुनि खां अलावा ग़ैर औरतूं विहारण बि वॾ माणप ऐं सूरियाहीअ जो निशान सम्झियो वेंदो हो। ज़्यादातर उहा आदत पीरनि, सजादा नशीननि ऐं ज़मींदारनि विधी, जितां ख़लीफ़नि ऐं कामिन कमदारनि में बि राइज थी ऐं उन्हनि वटां आम तबिके में उहा मज़मूम हरकत शुरू थी। अहिड़नि विहारियल औरतुनि खे मुख़्तलिफ़ नालनि सां सॾिबो हो। हिकु सुरेत चइबो हो पीरनि ऐं सजादा नशीननि जी विहारियलनि खे। दरअसल उहो अखर अरबी सुरैया मां आहे, जंहिंजी माना आहे उहा बानी जंहिंखे मालिक पंहिंजी सोबत लाइ मख़सूस कयो हुजे। उन्हनि सुरेतुनि मां पीरनि, सैदनि ऐं सजादनि खे काफ़ी औलाद थियो। उन्हनि जे अलॻि अलॻि नतीजनि सबबि संदन ख़ानदान बर्बाद थी विया ऐं नस्ल ख़राब थी विया। पीर जंहिं औरत खे भॼाईंदा हुआ, उहा वरी मालिकनि खे मोटी कान मिलंदी हुई, छाकाणि त उहा सैद जी थी वई हुई, यानी नकुल कुफ़ुर नबाशुद। उन्हीअ खे नौज़ बिलाए नबीअ जी नुंहुं सम्झो वेंदो हो ऐं उहा पोइ न माइटनि जे कतब अचण जहिड़ी हूंदी हुई ऐं न कंहिं उमतीअ जे निकाह में अचण लाइक़ु। ॿियो सेंधी, उनखे चइबो हो जंहिंखे को वॾो माण्हू या वॾेरो विहारींदो हो। टियों यार, वॾेरनि जी विहारियल खे बि चइबो हो। उन जी तस्वीर करे यारड़ी चयो वेंदो हो कमदारनि ऐं कामिन जी विहारियलनि खे। साहेड़ी ख़लीफ़नि ऐं पीरनि जे मुलाज़िमनि जी विहारियल खे। उहे औरतूं घणो करे ॿियनि जूं निकाह ॿधियूं थींदियूं हुयूं, लेकिन ग़रीबनि खे साह न थींदो हो जो ओॾो अची सघनि। पीर घणो करे मुरीदियाननि सां सोबत कंदा हुआ ऐं उन्हनि मां ई सुरेता कंदा हुआ। भॼाईंदा बि अक्सर मुरीदनि जूं न्याणियूं ऐं उन्हनि जूं ज़ालूं हुआ। नवदौरे जे लॻे रते देरे वारी सड़क जे ओलह में भुटन जो ॻोठु कोट आहे। मौलाना उते ई जो हुयो, उते फौत थियो ऐं उते ई दफ़न थियो। चवंदा आहिनि, ॾीए हेठां ऊंदहि मौलाना ॿाहिरि त सुधारण जी कोशिशि कई, लेकिन पंहिंजे गिरदो पेश उहे सभई शयूं थींदियूं रहियसि। शायदि उते संदसि कुछण जी जाइ कान हुई। बहरहाल रब रहमत करेसि ऐं संदसि दीनी काविशूं शल दीन जे ख़ालिक वटि अघनि, जंहिंजे लाइ चवणी आहे त जे अघे ई त पा, न त मणनि खे ई मोट अथई।